ठीक है, तो अॼु असांजो जेको टॉपिक आहे उहो आहे मिलियंस एंड बिलियंस। मिलियंस एंड बिलियंस हिकिड़ो जेको हूंदो आहे असां वटि पाकिस्तानी जेको आहे तरीक़ेकार आहे, उन में असां एका, ॾहाका, सव, हज़ार, 10,000, 10,000 खां पोइ असां लख लिखंदा आहियूं, लख, 10 लख, करोड़। पर ॿियो जेको असां वटि बैनुल अक़वामी जेको तरीक़ेकार आहे, जंहिंखे असां इंटरनेशनल मेथड बि चवंदा आहियूं, उन में लख ऐं 10 लख ऐं करोड़ जो तस्वुरु न आहे, पर उते मिलियंस एंड बिलियंस जो तस्वुरु आहे। हाणे असां सम्झूं सभ खां पहिरियां त इहे मिलियंस एंड बिलियंस ठहंदा कीअं आहिनि। जीअं त असां वटि हूंदो आहे सभ खां पहिरियां एका, एका खां पोइ हूंदो ॾहाका, ॾहाका खां पोइ हूंदो सव, सव खां पोइ हूंदो हज़ार, हज़ार खां पोइ हूंदो 10,000, 10,000 खां पोइ जंहिं जाइ ते हिते लख आहे हिते अची वेंदो हाणे 100,000, 100,000, 100,000 खां पोइ 100,000 खां पोइ ईंदो मिलियन, मिलियन जंहिं जाइ ते 10 लख आहे। हिन जी माना इहा आहे त पाकिस्तानी तरीक़े में जेके 10 लख आहिनि उहे इंटरनेशनल तरीक़े में 1 मिलियन जे बराबरि आहिनि। ठीकु आहे, 10 लख 1 मिलियन जे इक्वल हूंदा आहिनि। हाणे इहे पढ़िबा कीअं, असां हिननि खे पढ़ंदा कीअं आहियूं, अचो त उहो सिखूं। मिसाल जे तौर ते असां वटि आहे 195387 हाणे जेको पाकिस्तानी तरीक़ेकार हूंदो आहे उन में हूंदा आहिनि त पहिरियां 2 अखरनि खां पोइ, 2 अददनि खां पोइ वक़फ़ो हूंदो आहे, कामा हूंदी आहे, उन खां पोइ हर 3 अददनि खां पोइ कामा हूंदी आहे। पर जेको इंटरनेशनल जेको मेथड आहे, इंटरनेशनल मेथड में छा हूंदो आहे, हर 3 अददनि खां पोइ वक़फ़ो हूंदो आहे या कामा हूंदी आहे। हिते ई कामा अची वेंदी, 1 2 3 हिते ई कामा अची वेंदी। हाणे असांखे इहो सम्झण जी ज़रूरत आहे त हीउ जेको पहिरियों वक़फ़ो आहे, हीउ फस्ट, हीउ पहिरियों वक़फ़ो आहे, हीउ सेकेंड वक़फ़ो आहे, हीउ थर्ड वक़फ़ो आहे। हीउ जेको पहिरियों जेको वक़फ़ो आहे इहो सव जो वक़फ़ो आहे, इहो सव जो वक़फ़ो आहे। ऐं हीउ जेको सेकेंड वक़फ़ो आहे इहो 1000 जो वक़फ़ो आहे। ऐं हीउ जेको टियों वक़फ़ो आहे इहो मिलियन जो वक़फ़ो आहे। हाणे असां हिन खे कीअं पढ़ंदासीं, हीउ थींदो 1,953,874, 1,953,874। ऐं जेकॾहिं असां हिन खे पाकिस्तानी तरीक़े में पढ़ंदासीं त हीअ थींदा 19,53,874। जेका बि ॻाल्हि तव्हांखे सम्झ में न आई हुजे त तव्हां कमेंट में उहा ॻाल्हि तव्हां पंहिंजी पुछा करे सघो था, तव्हांखे बिल्कुलु हुन जो रिप्लाई बि मिलंदो। थैंक यू।